इब्न तलहा मतालिबुल सौल में ऐं इब्न शहर आशोब मनाकब में लिखियो आहे त हज़रत अमीर अलैहिस्सलाम जन जे कूफ़े अचण खां पोइ सभिनी क़बीलनि जा माण्हू हज़रत अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थिया। उन्हनि में हिकु नौजवान बि हो जेको घणो करे जिहाद वक़्तु संदन हमरिकाब रहंदो हो। हिन अरब क़बाइल मां हिकु औरत सां शादी कई हुई ऐं हाणे हू कूफ़े में रहंदो हो। हिकु ॾींहुं हज़रत अली अलैहिस्सलाम सुबुह जी नमाज़ पढ़ाई ऐं पाण उन नौजवान खे फ़रमायो त फ़िलाणे पाड़े में वञ ऐं फ़िलाणे मस्जिद जे भर में हिकु घरु आहे। जॾहिं तूं उते वेंदे त हिकु मर्द ऐं औरत वॾे वाक पाण में विड़ी रहिया हूंदा। तूं वञ ऐं उन्हनि ॿिन्ही खे हिकदमि मुंहिंजे साम्हूं हाज़िर कर। नौजवान ओॾां वियो त ॾिठाई वाकई उहे पाण में विड़ी रहिया हुआ। हू ॿिन्ही खे झले हज़रत अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में वठी आयो। हज़रत अली अलैहिस्सलाम पुछो तव्हां में कहिड़ो जहिड़ो आहे ऐं हीउ गोड़ छाजो आहे। नौजवान चवणु लॻो या अमीरुल मोमिनीन मूं हिन औरत सां निकाह ऐं शादी कई आहे। जॾहिं अकेलाई जो वक़्तु आयो त मुंहिंजी दिलि में हिन ख़िलाफ़ु सख़्तु नफ़रत पैदा थी वई ऐं मुंहिंजी दिलि चयो त आउं रातो राति खेसि पंहिंजे घर मां कढी छॾियां ऐं पाण खां परे रखां। उन करे अञा ताईं असां में झेड़ो थी रहियो आहे। अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम फ़रमायो के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके आम मेड़ाके में न कबियूं आहिनि। पाण माण्हुनि खे चयऊं त तव्हीं सभु ॿाहिरि वञो त जीअं आउं हक़ीक़त चिटी करे सघां। माण्हू ॿाहिरि हलिया विया ऐं रुगो औरत ऐं मर्द वटनि रहिया। पोइ पाण अली अलैहिस्सलाम औरत खे फ़रमायो हिन नौजवान खे सुञाणे थी। औरत चयो न साईं। हज़रत अली अलैहिस्सलाम फ़रमायो जेकॾहिं आउं तोखे उन जी हक़ीक़त ॿुधायां त तूं इनकार त न कंदे। औरत चयो न साईं इनकार न कंदसि। हज़रत अली अलैहिस्सलाम फ़रमायो तूं फ़िलाणे शख़्स जी धीउ आहीं। तुंहिंजो हिकु सौटु हो जंहिंसां तूं मुहबत कंदी हुई ऐं हू तोसां मुहबत कंदो हो। तुंहिंजो पीउ तुंहिंजो निकाह तुंहिंजे सौट सां करणु नथे घुरियो ऐं खेसि एतिरो परे करे छॾियो जो तव्हीं हिक ॿिए सां मिली न सघियो। औरत चयो साईं वाक़ई ईअं आहे जीअं अव्हां फ़रमायो। हज़रत अली अलैहिस्सलाम फ़रमायो हिकु राति तूं हाजत रफ़ा करण लाइ ॿाहिरि वञ तो ओचितो उहो नौजवान अची वियो ऐं हुन तोखे बदकारी ते मजबूर कयो। उन खां पोइ तूं पेट सां थी वञ। तो पंहिंजी माउ खे उहो राज़ ॿुधायो पर पीउ खां मामिलो ॻुझो रहियो। जॾहिं तोखे पुट ॼाओ त तूं उनखे कपिड़े में वेड़े घर खां ॿाहिरि गंद जे ढेर ते उछलाए छॾियो। उन महिल कुतो ॿार वटायो ऐं उनजी बूह सिंघणु लॻो। तो हिकु पथर खयों ऐं कुते खे हंयो पर उहो पथर कुते खे न पर उहो उन छोकर जे मथे ते वञी लॻो जंहिं करे संदसि मथो फटिजी पियो। तूं ड्रोड़ी ॿार वटि वञ ऐं तुंहिंजी माउ उन जे ज़ख़्म ते पटी ॿधी ऐं पोइ उन ॿार खे उते ई छॾे ॾिनो। अलबत्ता तो दुआ लाइ हथु खणी ही दुआ घुरी ए अल्लाह हिन जी हिफ़ाज़त फ़रमाए जो तूं अमानत जी हिफ़ाज़त कंदड़ आहीं। जॾहिं औरत उहा ॻाल्हि ॿुधी त माठ थी वई। हज़रत अली अलैहिस्सलाम फ़रमायो हाणे ॿुधाए हक़ीक़त छा आहे। औरत चयो साईं अव्हां जेके फ़रमायो सो सच आहे पर उन राज़ जी ख़बर सवाइ मुंहिंजी माउ जे ॿिए कंहिंखे न हुई। हज़रत अली अलैहिस्सलाम फ़रमायो मूंखे अल्लाह उहो समूरो इल्मु अता कयो आहे। पोइ पाण फ़रमायाऊं नेठि तुंहिंजे पुट खे सुबुह जो सवेर हिकु शख़्स ॾिठो त हू उनखे पंहिंजे घर खणी वियो। उनखे निपायाई सिख्या ॾिनई। पोइ हू जवान थियो ऐं उन्हनि माण्हुनि सां गॾिजी हू कूफ़े आयो। पोइ तोसां उनजो निकाह थियो हालांकि हीउ तुंहिंजो उहो ई पुटु आहे। पोइ पाण नौजवान खे फ़रमायाऊं पंहिंजे मथे तां कपिड़ो हटाए। जॾहिं उन नौजवान कपिड़ो हटायो त संदसि ज़ख़्म जी जाइ चिटी नज़र अची रही हुई। पोइ हज़रत अली अलैहिस्सलाम फ़रमायो हीउ तुंहिंजो पुटु आहे ऐं ख़ुदा तोखे हिकु बदफ़ैल खां महफ़ूज़ रखियो।